सूरत जा पुॼाड़े ओड़ो हिंदू बागड़ी भील कोली वाणे ठकुर जे घर में रामा पीर जी तस्वीर लगी पई आ चंदर राम जी तस्वीर लगी पई आ अहिड़ो मुसलमान जे घर में हज़रत महबूब सुबानी जी तस्वीर काजे घर में हज़रत कलंदर शाहबाज रहमतुल्लाह अलैह जी तस्वीर काजे घर में हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी तस्वीर हाणे त ज़ुल्म इहो थी वियो आहे जो हज़रत हुसैन साईं जी तस्वीर हज़रत अली साईं जी तस्वीर हिकिड़े मलंग जी सूरत ठाहे ॾाढ़ी कटी पई आहे कारो जुबो पातो पियो आहे हथ में हिकिड़ो ॿार ॾिनो अथसि जंहिंखे कंध में तीर लॻो पियो आहे चवनि था इहो हुसैन अथव इहो ॿार जेको हथ में अथसि इहो अली असगर अथसि शींहं जी तस्वीर ठाहे करे हुनजे हेठो लिखी चयो अथनि हैदर करार असां दिन मारक जे गुस्ताखनि ते लानत था कयूं पर हिननि जहिड़ो बेअदब ऐं गुस्ताख किथे मिलंदो जो बुज़ुर्गनि अल्लाह जे नेक बाननि जूं तस्वीरूं ठाहे ॾाढ़ी कटी पई आहे मलंग जी सूरत बनाए करे चवनि इहो हुसैन अथव होॾो ॾाढ़ी कटी पई आहे चवनि था इहो हज़रत महबूब सुबानी अथव माई छापे छॾी अथनि हुते नालो रखियो अथसि बुढड़ी बाहूं पइजी वधे साईं मुंहिंजो पुटु घोट कुंवार समेत जञ समेत पाणीअ में बुॾी वियो घोट जूं चाचूं मरी वयूं मासियूं मरी वयूं नानियूं पुफियूं सभु मरी वयूं इहा निभागी बची कीअं सभु मायूं मरी वयूं इहा मानस बची हुयसि मां तव्हां खां पुछां थो घोट सां मां गॾु न हूंदी वरी हज़रत महबूब सुबानी रहमतुल्लाह अलैह बि एॾो फारिग हुयो हिकिड़ी टुबी हई ॿी टुबी हई टे टुबी हई 70 टुबियूं हई अञा ताईं ॿेड़ो न निकितो 71 हई तॾहिं बि न निकितो जंहिं महिल 72 दफ़ो जो डिगी टुबी हई त जन समेत दोलन शरणाइन बाजन बेसिन लाडन ऐं सेरन समेत ॿेड़ो ॿाहिरि निकिरी आयो त मुशरिकनि जा जलसे में नारा लॻी विया हक़ दस्तगीर उन्हनि दोल वारनि मगवारनि खे बि हया न आयो जो 12 महीना पाणीअ में ॿुॾा पिया वरी जो निकिता त वरी बि साॻा दोल साॻियूं शरणायूं माइन खे भी लज नथी जो 12 महीना पाणीअ में बुॾियूं पयूं वरी जो हज़रत महबूब सुबानी कढनि त वरी बि साॻा लाॾा साॻा सहरा बिना सां ॿुधण वारनि खे हया थो अचे हिननि बयान करण वारनि खे ज़रे जेतिरो बि शर्म नथो अचे वरी राहिब जो किस्सो खणी मशहूर कयो अथनि त राहिब खे औलाद कोन पियो थिए उन बि साईं वटि वियो साईं औलाद कोन थो थिए महिरबानी फरमायो साईं जन फरमाइश तुंहिंजे तक़दीर में लिखियल कोन थींदी वरी मोटो पियो अचे त वाट ते हज़रत हुसैन साईं ॿारनि सां पियो रांदि खेॾे हुसैन साईं फरमाइश राहिब ख़ैब ठाहे रोंदो थो वञी चई तोरे नाने मुस्तफ़ा वटि वियोसि औलाद जे लाइ पर तोरे नाने मुस्तफ़ा त ठुप जवाब ॾेई छॾियो त तुंहिंजी तक़दीर में लिखियल कोन्हे हज़रत हुसैन साईं फरमाइश तक़दीर में लिखियल हुजे हा त उहे ई थिए हा नाने साईं तोखे जवाब ॾेई छॾियो हाणे मां तो ॾेई हिकु अथई ॿियो अथई टियों अथई चौथों अथई पंजो अथई छहों अथई सतों अथई राहिब चयो साईं बस बस एतिरनि खे छा कंदुसि तॾहिं वञी हुसैन बस कई न त अञा बि ॾेसि पियो साईं राहिब जा 7 ई पुट करबला में हज़रत हुसैन तो कुर्बान थिया नाला भला छा उन्हनि जा इहो किस्सो त तो बयान कयो पर हिन में त नबी साईं जी तो ई न थी वई माना नबी साईं वटि कुझु कोन हो हज़रत हुसैन साईं नबी साईं खां मथे अञा इहे खणी चइजे त हज़रत हुसैन साईं दुआ घुरी राहिब खे पुट अल्लाह ॾिना हज़रत महबूब सुबानी दुआ घुरी बेड़े खे तारियूं अल्लाह
इएं चइजे त कुझु ईमान जो बचाव पर ही मुशरिक चवे थो त ख़ुदा जो वञे छा, अलाह जो वञे छा, अलाह सभु कुझु ॾेई छॾियो आहे हुननि खे, तव्हां अलाह खे विच में आणियो छो था। मां तव्हां खां पुछां थो, हिकु ॿेड़ो ॿुॾी वञे, उन ॿुॾल ॿेड़े खे तारण ॾुखियो आहे, पर हिकिड़ो ॿेड़ो ॿुॾण ते हुजे, ॿुॾण जे क़रीब हुजे, उनखे तारण सवलो आहे। अल्लाह ताला इन्हनि माण्हुनि खे मसइलो सम्झाइण जे लाइ पंहिंजे प्यारे नबी जे ॿेड़े खे पियो ॿोड़े, ॿुॾो कोन, ॿुॾण ते हुजे। وَإِنَّ يُونُسَ لَمِنَ الْمُرْسَلِينَ إِذْ أَبَقَ إِلَى الْفُلْكِ الْمَشْحُونِ فَسَاهَمَ فَكَانَ مِنَ الْمُدْحَضِينَ। अल्लाह से फरमायो यूनुस अलैहिस्सलाम को पीर को न हो, फकीर को न हो, वली को न हो, गौस को न हो, मुझे रसूलन में हिकिड़ो रसूल हुयो, दुनिया जा किरोड़ा पीर फकीर वली गौस इमाम अल्लाह जे नबी हज़रत यूनुस जे जुती जे मिट्टी जे मथों कुर्बान। ॿेड़ी में अचे सुवार थियो आहे, पोइ ॿेड़ी ॿुॾे पई, मल्ला अचे हिन ॿेड़ी में हिकिड़ो अहिड़ो शख़्स सुवार आहे जेको पंहिंजे मालिक जी इजाज़त खां बग़ैर सुवार थियो आहे, उहो ॿाहिरि निकिरे न त ॿेड़ी ॿुॾंदी। यूनुस अलैहिस्सलाम सम्झो त मां ई आहियां जेको पंहिंजे रब जी इजाज़त खां बग़ैर निकितो आहे। وَظَنُّونِ إِذْ ذَهَبَ مُغَاضِبًا فَظَنَّ أَن لَّن نَّقْدِرَ عَلَيْهِ। क़ुरान तो फरमा काविर जी करे हज़रत यूनुस अलैहिस्सलाम निकितो। यूनुस अलैहिस्सलाम चयो मां थो ॿेड़ी मों लहां, ॿेड़ी वारनि चयो न साईं कुणो विझंदासीं। क़ुरान तो फरमाए कुणो विधऊं, फसाहम फकान मिनल मुदहज़ीन। टे दफ़ा जो कुणो विधऊं त टई दफ़ा कुणो हज़रत यूनुस ते निकितो। नबी हुयो, पैगंबर हुयो, ॿेड़ो ॿुॾे पियो पर हुनखे तारे कोन सघियो, माण्हुनि खे बचाइण जे लाइ पाण ॿेड़े में टपो ॾिनई त ॿिया त बचनि। क़ुरान तो फरमाए जीअं जो ॿेड़े में टपो ॾिनई फल्तक़महुल हूत वहुव मुलीम, सिधो मच्छीअ जे पेट में। उते मच्छीअ जे पेट जी अंदरि मच्छी जे पेट जी ऊंदाही, पाणीअ जी ऊंदाही, रात जी ऊंदाही, उते हज़रत यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह के सदका कया ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक। अल्लाह तुंहिंजी ज़ात पाक आहे ते मुंहिंजी केर बि कोन ॿुधंदो, केर बि मुंहिंजो मुश्किल कुशा न आहे, मुंहिंजो मुश्किल कुशा तूं ई आहीं। अल्लाह पंहिंजी बेनियाज़ी, पंहिंजी बेपरवाही ज़ाहिर कंदे फरमायो फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिस फी बत्निही इला यौमि युबअसून। अल्लाह से फरमा जेकर यूनुस नबी मच्छीअ जे पेट में मां अल्लाह खे सॾु न करे हा, मूंखे न पुकारे हा, त क़यामत जे दीवार ताईं मच्छीअ जे पेट में पियो हुजे या केर बि मच्छीअ जे पेट खां ॿाहिरि कोन कढी सघे सा। ॿेड़नि खे तारण वारो अल्लाह। त बहरहाल मां अर्ज़ पे कयुमि त क़ुरान मजीद पढ़ो, क़ुरान मजीद जो चयो वठो, क़ुरान जीअं चवे उहे इहो क़ुरान जो। क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो वाबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शैया वबिल वालिदैनि ihsanan वबिज़िल कुर्बा वल यतामा वल मसाकीन वल जारि ज़िल कुर्बा वल जारिल जुनुबि वस्साहिबि बिल जंबि वब्निस सबील
अल्लाह से फरमाए तो इबादत अल्लाह जी कयो, मूंसां कंहिंखे शरीक न कयो। पीउ मां सां सोणो हलो ऐं पंहिंजे पाड़े वारनि सां चङाई कयो। पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ायो न, उन्हनि खे तकलीफ़ न ॾियो। हाणे जेकर कोई मुस्लमान पंहिंजे पाड़े वारनि जी ज़िंदगी ज़ाहिर करे, पाड़े वारनि जा रस्ता बंदि करे, पाड़े वारनि जा बन्ना बंदि करे, ज़मीन पियो सेरे, रात ॾींहुं पंहिंजे पाड़े वारनि सां ज़ुल्म कयूं वेठो आहे, वरी अचे मस्जिद में क़ुरान जे इन आयत जो दौर कंदो त ॿुधायो मुसलमानो, क़ुरान जी आयत लानत न कंदसि त ॿियो छा कंदसि? इन क़ुरान रहमत कंदुसि त पाड़े वारनि जी ज़िंदगी ज़ाहिर करे वरी हाणे मुंहिंजो दौर थो करे। हिकिड़ो पाड़ेसरी उहो आहे जंहिंजो घर घर सां, दर दर सां, भित भित सां। ॿियो वरी पाड़ेसरी उहो आहे जेको सफ़र जो साथी आहे। बस में तव्हां वेठा हो, जेको तव्हांजी सीट ते भरिसां वेठो आयो बि तव्हांजो पाड़ेसरी आहे। हिते जलसे में जेके तव्हां वेठा हो त जेके तव्हांजे भरिसां वेठा आहिनि इहे पाड़ेसरी आहिनि तव्हांजा। स्कूल में, कॉलेज में, मदरसे में शागिर्द पढ़नि था, हिकिड़े कमरे में गॾु रहनि था, इहे बि हिक ॿिए जा पाड़ेसरी आहिनि। क़ुरान में अल्लाह ॿिन्हिनि जी भारत कई आहे। जंहिंजो घर घर सां, दर दर सां, भित भित सां, ज़मीन ज़मीन सां, उनजी बि तव्हांखे भारत आहे। पर जेको तव्हां सां गॾु वेठो आहे इनजी बि तव्हांखे भारत आहे। तव्हांजे घर जी जलसे में जेके उथनि था, विच जलसे में उथी करे माण्हुनि खे लता ॾींदा वञनि, लतूं हणंदा वञनि, इन्हनि खां बि पुछा थींदी क़यामत जे ॾींहुं। पाड़े सघंदो हुनजो ख़्यालु न कई, भॻा तूं लतूं हणंदे वे हुन, इहो जलसो बि धगायो। बस जे सीट ते जेके वेठा आहिनि तुंहिंजा पाड़ेसरी आहिनि, जी करे तूं सिगरेट जो, पान जो, नसवार ऐं नास जो मवाली आहे त हुन खां इजाज़त वठी यार मां माज़ूर आहियां, तंहिंजे करे महिरबानी फरमा, तोखे तकलीफ़ पहुचे त मूंखे माफ़ कजां। हाणे हुन खां तो इजाज़त ई न वरिती, बिना इजाज़त जे बस में तूं वेठो आहे, ॿीड़ीअ मथां ॿीड़ी पियो थो छिकी, नसवार नास जो ठाको लॻो पियो आहे। के वरी वीचारा ॿार हूंदनि बि न पगम, को मौलवी को ॾाढ़ी वारो भरिसां वेहंदो त सायो करे सिगरेट दुखाईंदा। चईं मां मौलवीअ जो अंदरि थो साड़िया, हाणे ज़ालिम तो मौलवीअ जो अंदरि कहिड़ो साड़ियो हिकिड़ो त पंहिंजो अंदरि दुनिया में तुंहिंजो सड़ी वियो, क़यामत जे ॾींहुं जहन्नम में सड़ंदो रहंदे। क़ुरान त तोखे पारत कई हिन जी जेको तुंहिंजे भरिसां वेठो। बस में जेके भी पैसेंजर वेठा आहिनि, मुसाफ़िर वेठा आहिनि, इहे सभु पाड़ेसरी आहिनि। तव्हांजी करे क्लीनर खे, मुंशी खे, ड्राइवर खे घुर्जे त उन्हनि जो ख़्यालु करे। जेकर हुननि जी इजाज़त खां बग़ैर बस में राग हलाई, मौसीक़ी हलाई, हिननि जो गुनाह बि सॼो हुन जे गिचीअ में, सॼो हिननि वारो गुनाह हुन जे गिचीअ में। हिकिड़ो आहे राग ॿुधणु, ॿियो ॿुधाइणु। तोखे जेकर राग खां सवा, मौसीक़ी खां सवा तुंहिंजी बस नथी हले तो हे तारूं मिलनि थियूं, कन में विझी छॾ। ॿियनि जो गुनाह पंहिंजे गिचे में छो थो? हाणे त हर जाइ ते मौसीक़ी रागी आहे, मोबाइल जो अची वई आहे न। मस्जिद में वेठा उते भी मौसीक़ी राग वारी धुन, मदरसे में वेठा उते भी मौसीक़ी राग वारी धुन, बैतुल्लाह जो तवाफ था कयूं उते भी मोबाइल बंदि नथा कयूं, उते भी
उते भी आ धुन हले थी भई खुदा जे अज़ाब जी निशानी है। अॻिते त अलाए छा थींदो। असांजो साईं मौलवी कासिम चवंदो आहे मुंहिंजी पेशन घोई आहे त मस्जिद में बि टीवियूं अची वेंदियूं, जमायती निमाज़ पढ़ी बस कंदा, सलाम वराईंदा, चवंदा वारो कयो खोलियोसि त ॾिसूं रांदि में केतिरा आउट थिया, केतिरियूं रन्सूं ठहियूं। एतिरो बि इंतज़ार न कर। अॻियो वक़्त कब हले पियो, हिकिड़ो असांजो जमायती हुयो एॾो रांदि जो शौक़ीन जो निमाज़ पढ़े त खीसे में रेडियो पियो आहे, उन रेडियो में तारूं पंहिंजे कन में विझी छॾे, निमाज़ में पियो क्रिकेट ॿुधे। निमाज़ में ओचितो जो निमाज़ में छको लॻी हो त निमाज़ में दाह करे चई छको। अहिड़ो ज़मानो अची वियो आहे। निमाज़ पे तो पढ़े रांदि पे तो ॿुधे। अहिड़ा आशिक़ बि आहिनि। अॻिते अलाए छा थी। सो पाड़े वारनि जो माण्हू ख़्यालु करे, उन्हनि खे ईज़ा आहे तकलीफ़ न। जेको पाड़े वारनि खे ईज़ा आहे वरी क़ुर जी इन आयत जो अची दौर कंदो त क़ुर जी आयत रहमत कंदसि। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वानकिहुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम। अल्लाह से फरमायो तो जेके भी गैर शादीशुदा हुजनि उन्हनि खे शादी करायो, पुट हुजनि या न्याणियूं। पुट न न्याणियुनि खे त शादी कराए छॾियो, पर मिन इबादिकुम व इमाइकुम तव्हांजा बानाई तव्हां जूं बानियूं। वेही रहो, वेही रहो। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह से फरमायो जेके भी तव्हांजा पुट न्याणियूं गैर शादीशुदा हुजनि, बानाई बानियूं गैर शादीशुदा हुजनि, उन्हनि खे शादी करायो, निकाह कराए छॾियो। हाणे जेकर कोई मुसलमान न्याणीअ जो मथो अछो थी वियो आहे 35 साल 40 सालनि ते पहुती आई, चए थो त मुंहिंजे मट सां कोई कोन्हे को, मां वॾेरो, मां रईस, मां सरदार, मां खान, ही सौट मां त मारो टप फाट मिसकीन ग़रीब सुञा। को वरी पीर चवे त मां पीर, ही मुरीद, मां वरी मुरीद खे न्याणी कीअं ॾियां। को वरी सैयद चए थो साईं मां सैयद, मां वरी उम्मतीअ खे न्याणी कीअं ॾियां। न्याणी वेठी आहे ही साईं मस्जिद में पियो थो असुर जो उथी तहजुद खां बाद क़ुर जी ने आयत जो दौर करे, क़ुर जी आयत लानत न कंदसि त ॿियो छा कंदसि। रुब ताली यक़रउल क़ुरआन वल क़ुरआन यलअनु। के वरी माण्हू असांखे चवंदा मौलवी साहब न्याणी आहे वेठल, महिरबानी कयो तव्हां घुमो था, वैद कयो था, अहिड़ो रिश्तो ॻोल्हियो जेको हसब ऐं नसब में हसनी हुसैनी सैयद हुजे, अखलाक में जुनैद बगदादी, इल्म में अबू हनीफो, हुस्न में यूसुफ जो सानी हुजे, दौलत में कारून सां कुल्हो मिलाए मां उनखे न्याणी ॾींदुसि। हाणे साईं अचे किथे, तोसां बि सहुरे इहे शर्त कया नी, तो जो शादी कई तो तोसां सहुरे इहे शर्त कया जो तूं तो इहे शर्त कर। नबी से फरमाए इज़ा ख़तब इलैकुम मन तरज़ौन दीनहु व ख़ुलुक़हु फज़व्विजू। फरमायो जॾहिं तव्हां ॾे को निकाह जो पैगाम खणी अचे, हुन जो अखलाक भी भलो हुजेसि, दीन भी भलो हुजेसि, फज़व्विजू, पोइ हुनखे शादी करायो।
बस ही नबी से अखलाक भलो हुजे, दीन भलो हुजे। 5 वक्त नमाज जो पाबंद हुजे, अकीदो ईमान सही हुजे, मुशरिक बिदअती सहाबा जो गुस्ताख न हुजे, गरीब हुजे, मिस्कीन हुजे, 5 वक्त नमाज पढ़े तो अकीदो ईमान सही थस, थोड़ो घणो हलाल जो रोजगार थस। खुदा जी ज़ात जो कसम इहो तव्हां असांजे न्याणी जे लाइ हुन करोड़पति मुशरिक ऐं बिदअती पेजारे बंगले जे मालिक खां 1000 दफ़ा अल्लाह वटि भलो अथव। नबी साईं पंहिंजी प्यारी न्याणी हज़रत अली साईं खे ॾिठी। हज़रत अली साईं मालदार हो, मिस्कीन हुयो, गरीब हुयो, बाग खे पानी पियो ॾे, खूह मां डोल कढी चइबो रज़ीना क़िस्मतल जब्बार फीना लना इल्मु वलिल जुहाल मालू। ओ असांजा अल्लाह, असां तुंहिंजे तक़सीम ते राज़ी आहियूं जो जाहिलनि खे तो माल ॾिनो, असांखे तो क़ुरान वारी दौलत ॾिनी। फ़इन्नल माल यफ़ना अन क़रीब वइन्नल इल्म बाक़िन ला यज़ालू। माल त अन क़रीब ख़त्म थी वेंदो, पर क़ुरान वारी दौलत सदाईं रहंदी। माल खत्म थी, दौलत इहा क़ुरान वारी सदाईं रहंदी। तंहिंजे करे मां खे गुज़ारिश थो कयां त पंहिंजे औलाद खे मिल्कियत अहिड़ी जो जेको केरु खसे थी न, दुनिया दौलत माल मिल्कियत बाग बागीचा इहे त पुट ई खसींदा। बोसके जो पटको भी पुट लाहींदा, काटा नहीं केटी जा कपड़ा भी पुट कैची सां कतरींदा, बाह में ॾाढो घड़ी पतल हूंदी उहा भी लाहींदा, खीसे में चेक हूंदा, पैसा हूंदा उहे भी कढंदा। बस 9 गज कपड़े जा 3 गज ज़मीन जा ॾेई करे क़ब्र जे हवाले करे छॾींदा। इहा कड़ी मिल्कियत औलाद जी। पंहिंजे औलाद खे मिल्कियत जो क़ुरान वारी, जेकर तुंहिंजो बच्चो क़ुरान जो हाफ़िज़, क़ुरान जो आलिम, लाड़काने में तरह भी क़ुरान हुन सां गॾु, कराची हैदराबाद तरह भी क़ुरान गॾु, मके मदीने जो तरह भी क़ुरान गॾु, अमेरिका बरतानियो तरह भी क़ुरान गॾु, दुनिया में ज़िंदा तरह भी क़ुरान गॾु। पर जेकर मरी वियो क़ब्र में कांधी पूरे मोटी आयसि त क़ुरान क़ब्र में भी गॾु हूंदुसि। नबी साईं फरमान जे सीने में क़ुरान निकिरी अचे आॾो बीहंदो, ई चवंदुसि मन अंत तूं केरु आहे? क़ुरान चवंदुसि अन सदीक़ु कमा तुंहिंजो दोस्त आहियां। ई चवंदुसि यार मां त तोखे सुञाण ई कोन थो। क़ुरान चवंदुसि आओ दुनिया में मुंहिंजी सूरत बि आहे, मुंहिंजी सूरत बि आहे, मां हो क़ुरान आहे जंहिंखे रातिनि जो रातियूं तूं ॿुधंदे, जंहिंखे राति ॾींहं तूं पढ़ंदे, तो सीने में मूंखे सांढियो, दुनिया में तो मुंहिंजो साथ ॾिनो, हाणे क़ब्र में क़यामत ताईं जन्नत में पहुचाइण ताईं मां तुंहिंजो साथी आहियां। मिल्कियत इहा आहे। ओ हिकिड़ो फ़कीर हुयो यारो दरवेश, साईं टाइम पूरो थी वियो, साईं मुफ्ती साहब पहुची वियो। ओ फ़कीर दरवेश हो अचे बादशाह जे घर ते सेन आई, दरवाजा बंदि लॻा पिया। दरबारनि चयो त बादशाह जो बाज़ गुम थी वियो आहे, इन जे करे दरवाजा बंदि कराए छॾिया अथई। तो वेचारो फ़कीर दरवेश उते जो उते सजदे में किरी पियो, अल्लाह की जी, या अल्लाह तुझे कुदरत जा अजीब फैसला जो हाणनि बेवकूफ़नि खे तो बादशाह अची बनायो आहे, जो बाज़ गुम थी वियो आहे त दर बंदि कराए छॾियो आहे, बाज़ त उॾामी बि हलियो वेंदो। असां आले इल्म माण्हूअ खे वरी तो फ़कीर ऐं मिस्कीन बनायो आहे, तुंहिंजे कुदरत जा अजीब फैसला हन। त कशफ जे ज़रिए सां मालूम थियसि, ओ मुंहिंजा बाना, हाणे असां तोखे इख़्तियार था ॾियूं, बादशाही इहा तोखे था ॾियूं, तो वटि जेको इल्मु आहे उहो बादशाह खे था ॾियूं, जंहिंमें तूं राज़ी। तो फ़कीर दरवेश सजदे में किरी पियो, अल्लाह खे चई या अल्लाह
मां हिन बादशाही खे छा कंदुसि हिन क़ुरान जे इल्म जे मथां मां हज़ार बादशाहियूं कुर्बान कयां। खुदा जी ज़ात जो कसम आहे मुंहिंजो ईमान ई अक़ीदो आहे जेकॾहिं को बुज़ुर्ग को अल्लाह वारो मूंखे अची चए मौलवी जोगी इहो जेको तो वटि टूटो फूटो क़ुरान जो इल्म आहे इहो तोखां वठी करे परवेज़ खे था ॾियूं, परवेज़ जी बादशाही तोखे था ॾियूं। खुदा जी ज़ात जो कसम आहे मां परवेज़ जे बादशाह हज़ारनि खे थुक बि न हणा क़ुरान जे हिकिड़ी आयत जे इल्म जे मथां क़ुर्बान कयां। सो न्याणी जे लाइ 5 वक्त नमाज पढ़े अक़ीदो ईमान सही हुजेसि। वध में वध शर्त लॻायोसि त जमायत में चिलो हणी अचे जी नमाज त सिखी अचे। पंहिंजी न्याणी अलाह ते तवकल करे ॾेई छॾियोसि, इंशाअल्लाह ॿई जान भला थी। अलाह से को दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे क़ुरान मजीद जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, नबी सां प्यार मोहब्बत उन जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़